अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। अॼु जी जेका इंपॉर्टेंट इंफॉर्मेशन आहे उहा इहा आहे, सिंध यूनिवर्सिटी पारां बैचलर मास्टर डिग्री प्रोग्राम जी एडमिशन जे लाइ डेट एक्सटेंड कई वई आहे। 2023 बैचलर मास्टर डिग्री प्रोग्राम जी डेट एक्सटेंड थी वई आहे। हाणे जेका डेट आहे उहा 24 अक्टूबर 2022 ताईं तव्हां अप्लाई करे सघो था। ही तव्हां सर्कुलर ॾिसी रहिया आहियो जेको 14/10/2022 ते निकितो आहे, जंहिंमें लिखियल आहे त सिंध यूनिवर्सिटी पारां बैचलर एंड मास्टर डिग्री प्रोग्राम जी डेट एक्सटेंड कई वई आहे। इहा डेट मंडे 24/10/2022 ताईं एक्सटेंड कई वई आहे। जेके बि एस्पिरेंट आहिनि बैचलर मास्टर डिग्री प्रोग्राम में एडमिशन वठण जे लाइ, उहे 2500 जो चालान हाणे पे करे सघनि था 24/10/2022 ताईं। कंहिं बि HBL जे ब्रांच में या HBL कनेक्ट जेका ऐप हूंदी आहे मोबाइल में, उन जे ज़रिए। ऐं इन नोटिफिकेशन में इहो बि लिखियल आहे त जेके अनाउंस प्री एंट्री टेस्ट शेड्यूल हुयो उहो सेम रहंदो। संडे 3/10/2022 ऐं 6/11/2022 वारो सेम ई रहंदो। त तव्हांजी 3/10/2022 ते बि एंट्री टेस्ट जो ॾींहुं हूंदो ऐं संडे 6/11/2022 ते बि एंट्री टेस्ट जो ॾींहुं हूंदो। जिन्हनि पहिरियां फॉर्म फिल कया हूंदा ऐं फॉर्म पहिरियां वेरीफाई थींदा, उन्हनि जी 3/10/2022 ते थींदी। ऐं जिन्हनि कुझु लेट सां फॉर्म फिल कयो हूंदो, उन्हनि जी नेक्स्ट फेज 6/11/2022 ते एंट्री टेस्ट थींदी। उमीद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। सिंध यूनिवर्सिटी पारां एडमिशन बैचलर मास्टर डिग्री प्रोग्राम 2023 जी डेट एक्सटेंड कई वई आहे। जेके न अप्लाई करे सघिया हुआ उहे हाणे अप्लाई करे सघनि था। उन्हनि खे काफ़ी टाइम मिली वियो आहे, तक़रीबन 9-10 ॾींहंनि जो टाइम आहे, त तव्हां अप्लाई करे सघो था। हिन में वधीक अहिड़े इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो मां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।